कराची में पुलिस इंस्पेक्टर गोलियों हणी ज़ाल के कत्ल करे छॾियो। शाहराए नूरजहान थाने जी हद शादवान टाउन में घरू अणबड़त तां जवाबदार तबस्सुम अहमद शेख गोलियों हणी पंहिंजी ज़ाल नाज़िया के ज़ख्मी करे छॾियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख्मी औरत के अस्पताल मुंतकिल कयो, जिते ज़ख्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वई। शुरूआती जांच मूजिब मक़तूल औरत के संदसि मुड़ुस घरू अणबड़त ऐं शक जी बुनियाद ते फायरिंग करे क़त्ल कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार तबस्सुम अहमद शेख पुलिस खाते में इंस्पेक्टर आहे। संदसि गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। ही अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾियूं पिया कराची खां। कराची में पुलिस इंस्पेक्टर गोलियूं हणी ज़ाल के कत्ल करे छॾियो आहे। शाहराए नूरजहान थाने जी हद शादमान टाउन में घरू अणबड़त तां जवाबदार तबस्सुम अहमद शेख गोलियूं हणी पंहिंजी ज़ाल नाज़िया खे ज़ख्मी करे छॾियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख्मी औरत के अस्पताल मुंतकिल कयो, जिते ज़ख्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वई। शुरूआती जांच मूजिब मक़तूल औरत के संदसि मुड़ुस घरू अणबड़त ऐं शक जी बुनियाद ते फायरिंग करे क़त्ल कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार तबस्सुम अहमद शेख पुलिस खाते में इंस्पेक्टर आहे। संदसि गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। एक भेरो ॿीहर अवां सां ई नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर शेयर कयूं पिया कराची खां। कराची में पुलिस इंस्पेक्टर गोलियूं हणी ज़ाल के कत्ल करे छॾियो आहे। शाहराए नूरजहान थाने जी हद शादमान टाउन में घरू अणबड़त तां जवाबदार तबस्सुम अहमद शेख गोलियूं हणी पंहिंजी ज़ाल नाज़िया के ज़ख्मी करे छॾियो। कराची में पुलिस इंस्पेक्टर गोलियूं हणी ज़ाल के कत्ल करे छॾियो। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी सां। ख़ालिक, आगाही ॾिजो, इहो वाक़ियो कीअं थियो आहे? जी, शादमान जे इलाइक़े में जेको आहे त DSP पंहिंजी ज़ाल खे क़त्ल कयो आहे, जॾहिं त हिन वक़्त ताईं पुलिस उनखे गिरफ़्तार न करे सघी। जॾहिं त DSP तबस्सुम अहमद स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट SIU में जेको आहे त मुक़ररु आहे। जॾहिं त हीउ जेको DSP आहे ड्यूटीअ ते बि न वियो, जॾहिं त हिन जी अॻ में बि शादी थियल आई ऐं हिन जी घरवारी जी बि अॻ में शादी थियल आई ऐं हुनजे ॿारनि जो जेको आहे पुलिस बयानु वरितो आहे। जॾहिं त पुलिस ऑफिसर तबस्सुम अहमद मक़तूला पंहिंजी जेका ज़ाल नाज़िया खे जेको आहे त गॾु वठी वञण लाइ चयो, हुन खां पोइ हू जॾहिं हुन सां न वई त हुन खां पोइ हुनखे फायरिंग करे हुन क़त्ल कयो आहे। जॾहिं त जवाबदार जी गिरफ़्तारी आहे, पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी रही आहे, पर हिन वक़्त ताईं पुलिस हुनखे गिरफ़्तार न करे सघी। ठीकु आहे, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी ख़ालिक।